नाज़रीन ठटो मां ख़बर है जेका अवां ताईं पहुचूं पिया। वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ ताज़ो ठटे जे काज़ी पाड़े लॻ मंशात फिरोश मोटो बलोच की गिरफ़्तारी लाइ पुलिस कानून हथ में खणी मोटो बलोच जे घर के बाह ॾेई साड़ण दौरान आसपास के घरनि के पिण शदीद नुक़सान पहुचण सां गॾोगॾु ग़रीब आवाम में डप ऐं ख़ौफ़ फैलिजी वियो आहे। जॾहिं त मोटो बलोच जे घर भरिसां लॻ बिजलीअ जे ट्रांसफार्मर के बाह वकोड़े वई, जंहिंखे शहरनि मुड़सी कंदे विसाए छॾियो। जॾहिं त पुलिस पारां ऑपरेशन दौरान ठटे जी पुलिस कानून जूं धॼियूं उॾाए छॾियूं आहिनि। उतां गुज़रंदड़नि वाटोड़नि ते पिण गैर इंसानी तशदुद शुरू करण सबबि वाटोड़नि पाड़े में रहंदड़ औरतुनि ऐं मासूम ॿारनि में ख़ौफ़ ऐं दहशत फैलिजण सबबि केतिराई ॿारड़ा औरतूं बेहोश थी वयूं। ठटे पुलिस जी इन क़िस्म जे वहशियाने पुलिस कार्रवाई ख़िलाफ़ नंगर ठटे जे काज़ी पाड़े जे मुअज़्ज़िन ऐं सिविल सोसाइटी पारां कई हिक मंशात फिरोश की गिरफ़्तारी लाइ सॼे पाड़े के बाह ॾेई पाड़ेसरनि ऐं वाटोड़नि मथां कयल गैर इंसानी तशदुद ख़िलाफ़ गवर्नर सिंध ऐं IG सिंध खां मुतालबो कंदे चयो आहे। ज़िले ठटे जी पुलिस पारां मंशात जे ख़ात्मे लाइ शुरू कयल पुलिस ऑपरेशन के नाले ते थींदड़ पुलिस गर्दी इंसानी हक़नि जी लताड़ तोड़े सॼे पाड़े के ॾिनल बाह की जांच कंदे मुलविस पुलिस ऑफिसरनि के कानून मूजिब इबरतनाक सज़ा ॾिनी वञे।